चवंदा आहिनि त ॿधीअ में ॿीणी ताक़त आहे। जिते हिकिड़ो इंसानु आहे उन में वात बूंदो आहे, हथ पेर बूंदा आहिनि, टंगूं बूंदियूं आहिनि, अखियूं बूंदियूं आहिनि, ऐं कन बूंदा आहिनि, पूरी जिस्म बूंदो आहे, हलंदो फिरंदो आहे, हेॾां होॾां वेंदो आहे, कमनि कारनि ते वेंदो आहे। हिकिड़े दफ़े इहे उज़व पाण में सही ठहिया कोन पिए। सभिनि उज़वनि चयो त भई हथनि ऐं पेरनि, टंगुनि, पूरे जिस्म, अखियुनि कननि त कमु आयूं असीं ऐं खायो वञे वात। असीं जेको आहे सो पंहिंजो अंगूर आणियूं, असीं जेको आहे सो खीरु आणियूं, असीं इहो माखी आणियूं, असीं जेके आहिनि सुठियूं सुठियूं शयूं आणियूं, अन अनाज आणियूं, हीउ मार हिकिड़ो वात खायो वञे। अड़े हिन मां त जान छॾायूं। हाणे हिन खां पोइ जेको आहे सो हिनखे ठुट पाण न ॾींदासीं इहा शइ। हीउ पाण में जोड़ करे ऐं हिननि पाण में सलाह कई त अॼु खां वठी हिनखे इहा का बि शइ न ॾींदासीं। असां ठहियो हीउ वेही रहिया पंहिंजो सभु को पंहिंजे चुप करे वेही रहियो, सॼो ॾींहुं सुठो पवंदो, हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, आख़िर अची अॼु हाणे बात में पवे त हुननि खे बि ताक़त मिले। सो हूअ अची जो कमज़ोर थिया, हथ ॿाहूं पेर ऐं अखियूं कन टंगूं त हाणे कमज़ोरी पैदा, यानी वात खाए त हिननि खे मिले। त हाणे हिननि थोरो बणाई हीउ छा आहे मसइलो, हीअ त पाण सां भरा थियूं आहियूं ऐं पाण खे कमज़ोर थी विया आहियूं। चयूं न भई मीटिंग करियो, वरी दुबारा सोचो। आख़िर हुननि सोचियो, टंगुनि हथनि पेरनि कननि अखियुनि सोच दिमाग़ त भई इहो कमु ई कोन हलंदो, इहो वात खे खारायो, वरी दुबारा खारायो तॾहिं पाण बचंदासीं, न त हणे ई मरंदासीं। नेठि पाण में सलाह करे उन ॾींहुं उहो सिधो ख़तमु कयूं ऐं उनखे वात खे खाराइणु शुरू कयूं। उन खां पोइ हू पंहिंजी वरी ताक़त वठी विया, वरी तयारु थी विया। त तंहिंजे करे ॿधीअ में ॿीणी ताक़त आहे ऐं हर इंसान खे बि खपे, घरू हुजनि या ॻोठ जा हुजनि या शहर जा हुजनि या मुल्क जा हुजनि, पाण में ॿधी करे प्यार मोहबत सां हलनि। ऐं इहो हिते किसो ख़तमु कयो।